ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقربوا الزنا إنه كان فاحشة وساء سبيلا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा भाईरो मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आ ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाति अलैया पंजे मजलिसुन के सिंगारियो संवारियो पंजे मजलिसुन के मुते सलात पढ़ण सां वह महफ़िल ॾाढी सोहणी आहे जंहिंमें मदीने वारे साईं ते बार बार सलात पढ़ी वञे उन महफ़िल जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी आहे बरकत नाज़ुल थींदी आहे अल्लाह ख़ुशि थींदो आहे जंहिं मजलिस में घड़ी घड़ी वरी वरी मदीने वारे साईं ते सलात पढ़ी वेंदी आहे हड़ई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अन्या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या वअला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह अज़ीज़ान गिरामी अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु इरशाद फरमायो वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो ज़िना जे क़रीब बि न वञो इन्नहु कान फाहिशतन वसाअ सबीला छो त ज़िना निहायत ई बेहयाई आहे ऐं तमाम बुरी वाट आहे अल्लाह के नापसंदीदा अमल आहे ज़िना अल्लाह कंहिं ॻाल्हि ते एतिरो नाराज़ न थींदो आहे एतिरो ॾमरबो न आहे जेतिरो ज़िनाकारी ते अल्लाह खे कावड़ ईंदी आहे छो त इहो गैरत जो मसइलो आहे छा गैरत जो मसइलो आहे कंहिं माण्हू जी नंग न्याणी भेण उन सां जेकॾहिं को ना
जायज़ तरह से करीब थे मानू के गैरत ईंदी या न ईंदी, गुस्सो चढ़ंदो या न चढ़ंदो जी। ये जेके औरतूं आहिनि न, ये अल्लाह जूं बानियूं आहिनि, अल्लाह जूं बानियूं आहिनि। तव्हां पंहिंजी ज़ाल, पंहिंजी भेण, पंहिंजी माउ जे लाइ जीअं गैरत कंदा आहियो, अल्लाह खे पंहिंजे बानियुनि जे बारे में ईअं गैरत ईंदी। जायज़ रस्तो, हलाल रस्तो निकाह। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। तव्हां खे जेके औरतूं पसंदि अचनि, ॿ शादियूं कयो, टे शादियूं कयो, चार शादियूं कयो, तव्हांखे इजाज़त आहे। चैन ताईं परणजण जी तव्हांखे, 4 निकाह करण जी तव्हांखे मूं रब जे तरफ़ां इजाज़त आहे। हिकिड़ी मंझो तव्हांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए, ॿी कयो, ॿी मंझां ख़्वाहिश नथी पूरी थिए, 3 कयो, 3 मंझां बि तव्हांजो उहो जेकॾहिं तव्हांजो ख़्यालु पूरो नथो थिए त 4थीं ताईं बि मां रब तव्हांखे इजाज़त ॾियां थो। वइन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फवाहिदा। जे तव्हां डिॼो था त अदुल न करे सघंदो, इंसाफ़ न करे सघंदो, 3 या 4 या 2 में बराबरी न करे सघंदो, फवाहिद, पोइ तव्हां हिकिड़ी काफ़ी आहे तव्हांजो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इहो जाइज़ रस्तो, हलाल रस्तो तव्हांजे लाइ मूं रब ठाहियो आहे निकाह जो। 1 2 3 4 ताईं। पर इन खां अलावा ॿियो जेकी बि रस्ता आहिनि ख़्वाहिश पूरे करण जा, मसलन को माण्हू पंहिंजे हथ सां ख़्वाहिश पूरी करे, को माण्हू कंहिं जानवर सां ख़्वाहिश पूरी करे, या हम जिन्स परस्ती करे, मर्द मर्द सां, औरत औरत सां पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे, इहे जेकी बि रस्ता आहिनि अल्लाह वटि हराम आहिनि, नाजाइज़ आहिनि, ममनू आहिनि। हिकिड़ो ई रस्तो आहे हलाल जो, कहिड़ो? निकाह। ऐं अल्लाह तबारक व तआला जल शानू वटि सब खां वॾी सज़ा, सब खां ॻरी सज़ा, जहन्नम जो बुछड़े में बुछड़ो अज़ाब जेको अल्लाह ठाहियो आहे, सो ज़ानियुनि जे लाइ ठाहियो आहे। ख़ुसूसन जेको कुराड़प में अछी ॾाढ़ी खां पोइ बेहयाई करे, कुराड़प में बदकिरदारी करे, त इन तां अल्लाह जी कावड़ लहंदी न आहे, अल्लाह जो ॾमर ऐं कहर इन तां घटिबो ई न आहे। हिकिड़ो कुराड़ो ज़िनाकार, पीरी में ज़िना करण वारो, ऐं ॿियो जेको पंहिंजे पाड़े सिरण औरत सां बेहयाई करे। ज़िना बुछड़ी शइ आहे, पर जेको पाड़े में बुराई करे थो, 36 ज़िनाउनि जो अज़ाब हिकिड़े पासे, पाड़े सिरण औरत सां हिकिड़ी ज़िना जो अज़ाब उन खां अञा वधीक। उहा औरत जंहिंजो मुड़ुसु मौजूदु न आहे, मुड़ुसु कारे सफ़र में निकिरी वियो, नौकरी जे लाइ वियो, जिहाद जे लाइ वियो, इल्मु पढ़ण जे लाइ वियो, दुनिया जी चिंता में निकिरी वियो, घर ख़ाली आहे, उन औरत जंहिंजो मुड़ुसु मौजूदु न आहे, उन खे रुगे हीअं हथु लाहे थो न उन औरत खे, त जहन्नम जी बाहि जो ततल कंगो हूंदो, जंहिंसां उन जी खल खे हीअं उधेड़ियो वेंदो। अज़ीज़ान गिरामी, शैतान ऐं नफ्स ॿ वॾा ख़तरनाक दुश्मन आहिनि। उहे हर वक़्तु बुराई जे लाइ छिकींदा आहिनि,
हर वक्त गुनाह जे लाए आमादा कंदा है। पर खुश नसीब इंसान हैं जेकी पान के गुनाह का, बुराई का, जिनाकारी का, बद किरदारी के बचाइन था। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ जन्नत ठाही छॾी। कुरान शरीफ में अल्लाह ताला जल शानो हिकिड़ो वाज़िह चिट्टो पिटो ऐलान करे छॾियो आहे। ॿुधंदव? तवज्जो मुड़िया चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रब जो ऐलाना व अम्मा मन खाफ मकाम रब्बिही। ऐं पर उहो माण्हू जेको क़यामत जे ॾियारे अल्लाह जे साम्हूं बीहण पेश थियण जे ख़ौफ़ खां ॾिनो, सुभाणे पंहिंजे कर परवरदिगार पालनहार जे हाज़िरी में अल्लाह जे आमो साम्हूं रूबरू पेश थींदुसि, इन ख़ौफ़ में ॾिनो वनहन नफ्स अनिल हवा, पंहिंजो पाण खे नफ़सानी ख्वाहिश खां, बुराई खां, बेहयाई खां पाण खे बचायई। फ़इन्नल जन्नत हियल मअवा। रब फरमाए तो इन्हें जी जाए जन्नत में रब ठाहे छॾी। खुदा जे ख़ौफ़ में ॾिनो, अल्लाह जे साम्हूं पेश थियण जे डप खां ॾिनो ऐं पाण खे बदकारी खां, गुनहगारी खां बचायई। अल्लाह तो ऐलान करे इन जी जाए जन्नत आ। मदीने वारे साईं फरमायो त बनी इसराइल में हिकिड़ो शख्स हुयो जंहिंजो नालो हुयो किफिल। छा नालो? किफिल नाले सां हिकिड़ो शख्स हुयो। सही इब्न हिब्बान में, मुस्तदरक हाकिम में ही रिवायत आ। मदीने वारे साईं फरमायो त किफिल नाले हिकिड़ो शख्स बनी इसराइल जो कान ला यतवर्र मिन ज़म्बिन अमिलऊ, गुनाहनि खां बचंदो न हो, हर गुनाह कंदो हो, बेहयाई जा कम कंदो हो, गुनाह जा कम कंदो हो। फ़अततु इम्रअतुन फ़अताहा सित्तीन दीनारा। हिकिड़े ॾींहुं का मजबूर औरत उन्हें जे घर आई, चवण लगी ए किफिल, मां मजबूर औरत आहियां, मूंखे 60 दीनारनि जी ज़रूरत आ, 60 दीनार खपनि था, मूंखे अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कर। किफिल चयुसि 60 दीनार ॾींदो मां, पर मुंहिंजी ख्वाहिश पूरी कर। यानी उनखे ज़िना जे लाइ सॼई। औरत मजबूर हुई, लाचार हुई, उन्हें चयो त मुंहिंजी चिंता पूरी कर, मुंहिंजी मजबूरी 60 दीनार ॾे, पोइ जीअं तूं चवंदे तीअं मां हाज़िर आहियां। 60 दीनार ॾिनई औरत, उहे 60 दीनार वठी पंहिंजे खीसे में रखिया। हाणे हिक ॿिए जे वेझो थिया, कपिड़ा हिक ॿिए जे बदन खां जुदा थिया। जेॾीमहिल औरत जे करीब आयो त माई ॾकण लॻी, माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। किफिल चयुसि त छो थी रोई? चई रोआं थी, मूं सॼी ज़िंदगी कॾहिं गुनाह जो कम न कयो आहे। अॼु जेकॾहिं मां ज़िना कयां, बुरो कम कयां,
मां क्या मज ॾियारे पंहिंजे रब जे अॻियां जवाब कहिड़ो ॾींदसि जॾहिं वाहिदुल क़हार रब जे साम्हूं पेश थींदसि अल्लाह मूंखां पुछंदो उन वक़्त मां कहिड़ो जवाब ॾींदसि मां पंहिंजे रब जे ख़ौफ़ में रोहां थी पई किफ़िल जे दिल ते उन माई जे लफ़्ज़नि जो वॾो असर थियो कि अल्लाह ही औरत जे जिंदगी में हिकड़ो भेरो गुनाह जे वेझो थी या रोए थी मूं त सारी जिंदगी गुनाहन में विञाए छॾी मूं त सारी जिंदगी बुराइयुनि में बर्बाद करे छॾी किफ़िल पोइते हटियो कपड़ा ओढ़ियईं चवण लॻो त अॼु खां वठी तूं मुंहिंजी माउ आं मुंहिंजी भेण आं मां बुराई खां तौबा ताइब थियुसि ये 60 दीनार जेके ॾिना थमाए ये सब तोखे अल्लाह वास्ते ॾिनम पोइते हटियो गुनाह खां पाण खे बचायई मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो उन वक्त चवण लॻो इज़हबी फलक मा आतई तोखे जेको ॾिनो मां सो तोखे ॾेई छॾियुमि वन वापस वल्लाहि ला असीह बदहू अबदहा अबदा अल्लाह जो कसम खणी तो चवां त अॼु खां वठी गुनाह जे वेझो वरी न वेंदुसि वरी गुनाह न कंदुसि इहो कसम खणी पोइते हटियो आ फमात मिन लैलतिही उन ही रात किफ़िल मरी वियो मौत को वक्त कंहिंखे ख़बर न आहे त कंहिंजो कॾहिं मौत अचे का ख़बर न आहे त कंहिंजे ज़िंदगी जो अंग केॾी महिल मुकमिल थियण वारो आहे उहा ई रात का किफ़िल जे मौत जी हुई जेॾी महिल किफ़िल मरी वियो आहे फ़अस्बह मक्तूबन अला बाबिही इन्नल्लाह क़द ग़फ़र लिल किफ़िले किफ़िल रात जो मरी वियो आहे सुबुह जो टाइम आहे उन जे दरवाज़े ते ग़ैबी कलम सां लिखजी वियो आहे त अल्लाह किफ़िल खे बख़्शे छॾियो जन्नती बणाए सुभान अल्लाह के मानू न लिखियो हो के इंसान बशर न लिखियो हो ग़ैबी कलम सां उन जे दर ते लिखजी वियो त किफ़िल बख़्शजी वियो किफ़िल जन्नत जो हक़दार बणजी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया में जेकॾहिं के हसीन औरत के छड़े अल्लाह जे खौफ में अल्लाह ताला उनके इन जे एवज़ 70 हूरूं जन्नत जो कुआरियूं बनाए दींदो साईं फरमाइनि था उहे हूरूं एडियूं हसीन हूंदियूं जो उन्हनि के 70 वॻा पाईंदियूं त उन जे नूर जा चिमकार बदन जा ॿाहिरि पिया तिजलाईंदा हूर जेकॾहिं पंहिंजे वात जी पिक फीणी कढी समुंड में विझे त मिस्रीअ खां समुंड मिठो थी वञे साईं फरमायो त 70 हूरनि जो घोट बणायो वेंदो इने के जे अल्लाह जे खौफ में गुनाह खां ज़िना खां बुराई खां पाण खे बचायो आहे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह जो बानो आहे खुदा जे खौफ वारो शयूं विकिणंदो हो घोरारू हुयो
शयूं विकणंदे विकणंदे के बादशाही शहर में आयो। बादशाह जी शहजादिया हसीनो जमीला माड़ी जी दरी खुलियला। फकीर गली में गुजरियो आ, माई जी नजर फकीर जे चेहरे ते पइजी वई। ॾाढो हसीन आहे, ॾाढो सुहिणो आहे, ऐं अल्लाह जे ज़ाकिरनि जे चेहरे ते नूर हूंदो आहे, कुदरती हुस्न हूंदो आहे। फकीरनि जे चेहरनि खे रब पुरकशिश बणाईंदो आहे। जेॾी महिल माई जी नज़र पई आहे, नौकरियाणी खे मोकिलियईं, तिने फ़क़ीर खे वठी आ। शाही महल में बादशाह जी शहजादी हसीनो जमील अकेली कमरे में घुराईंसि। फ़क़ीर पुछो मूंखे कीअं घुरायो अथई? कि मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे, पूरी कर। फ़क़ीर चयो त मूं सारी ज़िंदगी अल्लाह जे इबादत में गुज़ारी आहे, रब जी बंदगी में गुज़ारी आहे। अॼु जे मां ज़िना कयां, मरण खां पोइ जॾहिं क़ब्र में मिठो मोहम्मद करीम ईंदो, जेॾी महिल लजपाल नबी जे आमो साम्हूं थींदुसि त कहिड़ो कंधु खणंदुसि, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। फ़क़ीर चयो त माई इहो कमु मां नथो करे सघां। शहजादी चयो तूं चरियो ई छा, पागल आई छा? मां तोखे सॼां थी पंहिंजे ख़्वाहिश पूरी करण जे लाइ, तूं इनकार थो करीं? चई तूं मुंहिंजे लाइ हराम आई, तोखे ॾिसणो हराम आहे, तोखे हथ लाइणो हराम आहे, तुंहिंजे वेझो थियणु मुंहिंजे लाइ हराम आहे। माई चयो तोखे हीरा ॾियां, सोन ॾियां, चांदी ॾियां, माल ॾियां, मिल्कियत ॾियां, जेका फरमाइश कंदे पूरी कंदुसि। चई तूं मूंखे सोन में तोरे खणी, तॾहिं बि मां इहो कमु नथो करे सघां। चई जेकॾहिं तूं मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न कंदे त तलवार सां सिर कलम कराए छॾींदीसांइ, उफट माराए छॾींदीमांइ। चई मरी वञा, सिर कटिजी वञे, पर ज़िना न कंदुसि। ख़ुदा जो ख़ौफ़, अल्लाह जी ज़ात जो ख़ौफ़, मदीने वारे साईं जो इश्क। औरत जॾहिं हर तरह सां हीला हवाल करण लॻी, फ़क़ीर चयो त हाणे को बहानो कयां हिन औरत मां जान छॾाइण जे लाइ। चई मूंखे वॉशरूम में वञिणो आहे, बैतुल ख़ला में वञिणो आहे, मोटी अचां पोइ तूं जीअं चवंदीअ तीअं कंदुसि। बैतुल ख़ला में वियो, छा कयईं जो उहो किरपटी, वो गंद पंहिंजे मुंहं खे मल्यईं, उहा ग़िलाज़त पंहिंजे जिस्म खे मल्यईं, पाण खे गदलो गंदो बदबूदार बणाए ॿाहिरि निकितो आहे। जेॾी महिल शहज़ादी ॾिठो, चई हीअ त को चरियो आहे, पागल आहे, कढोसि मुंहिंजे माल मज़ा, कढोसि मुंहिंजे माल मज़ा, हिन मुंहिंजे माल खे पलीत ख़राब करे छॾियो आहे। फ़क़ीर खे धिके लोधे महल मां कढियो वियो। हिन वञी नहर में गुस्ल कयो, बदन धोतई, धोई मस्जिद में अची बरकातूं नफ़िल शुक्राने नमाज़ जा अदा कई। ओ मुंहिंजा मौला, जो शैतान मुंहिंजो ईमान फुरे पियो, पर तो कर्म कयो, मूंखे बदकारी खां बचाई, तुंहिंजा एहसान, तुंहिंजा तोरा। शुक्राने जो नफिल पढ़ी, उते ही मस्जिद में लेटियो आ, अख लगी आ, अञा अख लगी आ, भाग खुलियो आ, मुस्तफा करीम जो दीदार थी वियो। मदीने वारे साईं जी ज़ियारत थी आ। साईं फरमाइनि था, ओ मुंहिंजा प्यारा, अच तोखे भाकुर पाया, तोखे सीने सां लाया, जो अॼु तो पंहिंजो पाण खे बदकारी खां बचायो आ, ज़िनाकारी खां बचायो आ। मां मोहम्मद करीम तोखे मुबारक ॾियण, जन्नत जी बिशारत ॾियण आयो आहियां। अच मुझे वेझो आ, तोखे भाकुर पाया।
चे पियो दिल में सोचा पियो त मां गदलो गुनाहगार अज त जिस्म मुंहिंजो गंद में गिलाज़त में भरियुम कीअं वेझो वञा मदीने वारो पाक नबी आ मुंहिंजो सुहिणो खुशबूइन वारो नबी आ चई मां शर्मसार पियो थिया साईं करीमन मूंखे पंहिंजे भाकुर में वरती फरमायूं अॼु खां वठी तुंहिंजो नालो खथूरियो था रखूं मुश्क वारो खुशबू वारो था जेॾीमहिल मदीने वारे साईं भाकुर पातो त विलायत जा दर्जा मिली विया बातिन रोशन थी वियो बदन मजां खथूरे जी खुशबू अचण लगी जेॾीमहिल अख खुलियसि त सारी मस्जिद खथूरे जे खुशबू सां मुअत्तर मुंहिंजा दोस्तो हिन जे बदन मां सुरहान पई अचे जेॾीमहिल मस्जिद मां ॿाहिरि निकितो गली मां गुज़रे त गली खुशबूदार घर में वञे त उहो घर खुशबूदार जंहिं बिस्तर ते वेहे बिस्तर खुशबूदार जेको कपिड़ो पाए सो कपिड़ो खुशबूदार हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो 2 ॾींहं गुज़रिया 4 ॾींहं गुज़रिया खुशबू ख़तम न थी जेसी ताईं जेरो हुयो तेसी ताईं उन जे बदन मां मुश्क जी खुशबू ईंदी रही माण्हू चयो त हीअ सुराणे ही सेंट ही परफ्यूम ही अतर किथों आंदो अथई हेड़ी खुशबू त असां ज़िंदगी में कॾहिं न सिंघी आहे इहो कहिड़े अतारी खां इहो अतर ख़रीद कयो अथई चईं त हे को दुनिया वारनि जो अतर न आहे हे मदीने वारे साईं मूंखे खुशबू ॾिनी आहे खुद तो खुशबूदार रहो सारी जिंदगी पर 7 पीढ़ियुनि ताईं उन जो जेको ॿार ॼमंदो उहो बि खुशबूदार ॼमंदो हाँ जंहिं पंहिंजो पाण खे बदकारी खां बचायो ज़िनाकारी खां पाण खे बचायो मुंहिंजे मदीने वारे साईं उन खे सीने सां लायो खुशबूदार बणायो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों सही बुखारी में सही मुस्लिम में सुनन नसाई में रिवायत आ मदीने वाले साईं फरमाया तल्ला यज़्नि ज़ानी ही न यज़्नी वहुव मुअमिनुन जॾहिं को ज़िना कंदो आहे त मोमिन हूंदो आहे पर जेॾीमहिल ज़िना कंदो आहे त उहो बेईमान थी वेंदो आहे उनजो ईमान फुरिजी वेंदो आहे वला यस्रिकु सारिकु ही न यस्रिकु वहुव मोमिनुन जेको चोर चोरी थो करे चोरी करण खां अॻु में मोमिन हूंदो आहे पर जेॾीमहिल चोरी कंदो आहे उनजो ईमान फुरिजी वेंदो आहे ज़ानी खे ज़िना जे दौरान जे गोली लॻी मरी वियो त बेईमान थी मरी वियो चोर जेकॾहिं भाग्य जी गोली में मरी वियो त बेईमान थी मरी वियो साईं फरमाइनि था वला यशरबुल खम्र ही न यशरबुहा वहुव मोमिनुन जेॾीमहिल शराबी शराब पीअंदो आहे हालांकि अव्वल मोमिन हूंदो आहे जेॾीमहिल शराब वात में विझंदो आहे त ईमान उनजो फुरिजी वेंदो आहे ईअं साईं जन मिसाल ॾिनो आहे त जीअं कमीस बदन खां माण्हू लाहींदो आहे न कमीस लाहींदो आहे बदन खुली पवंदो आहे ऐं कमीस जुदा थी वेंदी आहे ईमान इन
इन माण्हू जो भी इएं मलाइक लाहे फुरे वठंदा आहिनि जे कमीज़ बदन तलाए वठंदी। ज़िना जे वक़्त ज़ानी बेईमान आ, चोरी जे वक़्त चोर बेईमान आ, शराब पीअण जे वक़्त शराबी बेईमान बणजी वेंदो। अल्लाह ताला जल शानु शाल पनाह में रखे। साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हज़रत अब्दुल्ला बिन बुसर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, इमाम तबरानी रिवायत आंदी आहे, इन ज़ुनात तशइल वुजूहुम नारा। ज़िना करण वारा मर्द, ज़िना करण वारियूं औरतूं क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि जे चेहरनि खे जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। पुट काठी हूंदी आहे न, काठी सुकी काठी हुजे उनखे वरी पेट्रोल हारियो उन ते, पोइ बाहि ॾियो त उन काठीअ मंझूं बाहि निकिरंदी आहे। तव्हां ॾिठी आहे बाहि? उन काठीअ खे बाहि ॿरंदी आहे, बाहि उन काठीअ खे साड़ींदी जलाईंदी आहे, उन जे बदन मंझां उन काठी जे वजूद मंझां बाहि निकिरंदी आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त ज़िनाकार माण्हुनि जे चेहरनि खे ईअं बाहि ॾिनी वेंदी। पर दुनिया जी बाहि काठी के साड़ींदी, कोयलो अंगर सड़ी वई, खाक थी वई, छारी थी वई, खत्म थी वई, पर हिननि जो बदन सड़ंदो न, खत्म न थींदो। बाहि जलाईंदी रहंदी पर खाक छारी न थींदा। हिननि जा चेहरा जहन्नम जी बाहि में सड़ंदा रहंदा, सड़ंदा रहंदा। सल्लल्लाहु अलैहि या रसूलुल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। जेको ज़िना करे तो पहिरीं सज़ा उन्हें के दुनिया में मिलंदी, उन्हें जे चेहरे जी नूरानियत खत्म थी वेंदी। ज़ानी जे चेहरे मजा नीमक खत्म थी वेंदो, ज़ानी जे चेहरे जी रौनक खत्म थी वेंदी। ज़ानी जो चेहरो बदनुमा, बदसूरत, बदशिकिल बणजी वेंदो कि वो माण्हू ॾिसे त उनखे नफ़रत वठंदी, माण्हुनि जे दिलयुनि में ख़ुदि ब ख़ुदि नफ़रत पैदा थी वेंदी। इहा ज़िना जी पहिरीं सज़ा। ॿियो साईं फरमाइनि था अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र, ज़िना मोहताज बणाईंदी आहे, मिस्कीन बणाईंदी आहे। ज़ानी जे रिज़्क़ मां बरकत खजी वेंदी, ज़ानी जे रोज़ी मां बरकत खजी वेंदी। हिकिड़ी शइ जेका बाने जे रिज़्क़ रोज़ी में रब लिखी छॾी आहे, पर ज़िना करे तो उन लिखियल रोज़ी खां महरूम रहिजी वेंदी। अज़्ज़िना युख़्रिजुल बिना, ज़िना माण्हू जूं पाड़ूं पटे छॾींदी आहे। जो जिना करते हैं सबसे पहले उनके चेहरों से रौनक उठा दी जाती है। उनके चेहरों में कभी कोई ईमान का नूर, ईमान की रौनक उनके चेहरों में बाकी नहीं रहती। दूसरी सजा यह है कि जो जिना करते हैं उनके रिज़्क़ और रोजी से बरकत उठा दी जाती है। कभी वो माली तौर पे पुरसुकून नहीं रख सकता जो जिना करता है, ये दूसरी सजा है। और तीसरी सजा यह है कि जानी जब मरेगा तो बेईमान होकर मरेगा। जानी मरंदो तो ईमान जी दौलत फुराए मरंदो, बेईमान थी मरंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह,
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अजीब हदीस है, हजरत समुरा बिन जुंदब रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है। तवज्जो मुड़िया, हबीबन करीमन फरमाता राईतु लैलत रजुलान अतियानी, अज रात मूं ॾिठो ब माण्हू मूं वटि आया। केर थो फरमाए? मदीने वारो साईं। साईं फरमाइनि था ब माण्हू आया मूंखे वठी विया, मदीने शरीफ़ मां वठी विया। हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वियासीं जो फंतलकना इला सुक़बिन मिस्ल तनूर। तनूर तव्हां ॾिठो आहे? तनूर जंहिंमें मानियूं पचाइबियूं आहिनि, तनूर ॾिठो आहे? साईं फरमाए त हिकिड़ो अहिड़ो तनूर वांगुरु हिकिड़ो ज़मीन में मूं तनूर वांगुरु हेठि खूह ॾिठो, जंहिं खूह में हेठि बाहि भड़की रही हुई। साईं फरमाए त उनजो हेठियों हिसो कुशादो हो, मथियों हिसो सोढ़ो हुयो। जीअं तव्हां नाद ॾिठो आहे न पाणी जो, मथों सोढ़ो हूंदो आहे मुंहुं हुनजो, ऐं हेठि वरी वेकिरो हूंदो आहे। साईं फरमाए त ईअं तनूर वांगुरु हिकिड़ो ज़मीन में घाव ॾिठुमि, जेको हुनजो हेठियों हिसो कुशादो हो, मथियों हिसो सोढ़ो हुयो, ऐं उहो सॼो बाहि सां भरियल हुयो। पोइ हीअं बाहि भड़को पई ॾिए त भड़के सां हीअं उन में अंदर माण्हू हुया, मर्द औरतूं उघाड़ा हुया, बिना लिबास जे हुया। जेॾी महिल उहा बाहि भड़को पई ॾिए त हीअं कपरनि खां मथे उहे माण्हू अची पिया वञनि, ऐं उन्हनि जे जिस्मनि खे बाहि साड़े पई। जिस्म उन्हनि जा बाहि में जलनि पिया, हीअं मथे अचनि, रड़ियूं दाऊं कनि, वरी हेठि हलिया वञनि। बाहि जेॾी महिल झकी थिए त हेठि हलिया वञनि, वरी बाहि भड़को ॾिए त मथे चढ़ी वञनि, वरी बाहि झकी थिए हेठि किरनि। अहिड़े अज़ाब में, अहिड़ियुनि रड़ियुनि ऐं दाहुनि में मूं उन्हनि खे ॾिठो। मूं पुछो त ही केर माण्हू आहिनि, ही केर मर्द, केर औरतूं आहिनि? या रसूल अल्लाह, ही तुंहिंजी उम्मत जा ज़ानी मर्द ऐं ज़ानाणियूं औरतूं। अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम, अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम। साईं फरमाइनि था त मूं पंहिंजे अखियुनि सां इहो अज़ाब उन्हनि जो ॾिठो, ऐं मूंखे ॿुधायो वियो त या रसूल अल्लाह, ही ज़िनाकार मर्द ऐं ज़िनाकार औरतूं आहिनि जिन खे इहो अज़ाब थी रहियो। ज़ाहिर आहे त इहो अज़ाब दुनिया में जेको साईं जन खे ॾेखारियो वियो, जहन्नम जो अज़ाब पोइ ते आहे। इहो हुयो बरज़ख जो ऐं क़ब्रुनि वारो अज़ाब जेको साईं जन खे ॾेखारियो। ज़ानी जी जेका क़ब्र आहे न, इहा तनूर वांगुरु बाहि में भरी वेंदी, भड़काई वेंदी। मुसलमानो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो। मुसलमानो, अल्लाह जी ज़ात खां डिॼो। दुनिया जी घड़ी पल जी लज़्ज़त ऐं हमेशह हमेशह जो अज़ाब, हमेशह हमेशह जी जहन्नम जी बाहि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सही मुस्लिम में, सुनन नसाई में हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का मरवी हदीस आ। मदीने वाले साईं फरमायो, सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामा।
टे बदबख्त अहिड़ा आहिनि जो क़यामत जे ॾियारे अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो ई न। वला युज़क्कीहिम, इन्हनि टिनि बदबख्तनि खे रब पाक न कंदो। वला यंज़ुरु इलैहिम, अल्लाह उन्हनि ॾे निहारींदो ई न। वलहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि टिनि बदबख्तनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। टे बदबख्त क़यामत जे ॾियारे न अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो, न इन्हनि खे पाक कंदो, न इन्हनि ॾे निहारींदो, ऐं इन्हनि जे लाइ सख़्त दर्दनाक अज़ाब रब ठाहे रखियो हूंदो। कहिड़ा टे ॿुधंदो? साईं फरमाइनि था शैख़ुन ज़ान, कुराड़प में ज़िना करे अछड़ा वार थिया त बि शर्म न अचे। पीरीअ में बदकारी करे इन माण्हू सां क़यामत जे ॾियारे रब ॻाल्हाईंदो ई न, निहारींदो ई न, पाक न कंदो। इन कुराड़े जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। व मलिकुन कज़्ज़ाब, उहो हुकुमरान जेको कूड़ हणे, कूड़ हणी हुकूमत लाइ कुर्सी ते वेहे, इक़्तिदार जी कुर्सी ते कूड़ हणे, इहो कूड़ ॻाल्हाइण वारो बादशाह क़यामत जे ॾियारे रब जो दर्दनाक अज़ाब इन जे लाइ हूंदो। अल्लाह साईं असांजे हुकुमराननि जो बि इस्लाह फरमाए। जेॾी महिल हुकूमत ते वेहनि था, कसम था खणनि, सदर थो कसम खणाए त मां आइन जी पासदारी कंदुसि, कसम थो खणे, ऐं उथंदे ई पहिरीं आइन खे टोड़नि था। पोइ कसम छो खई? लखे किरोड़े माण्हुनि तोखे टीवी ते ॾिठो तो कसम खयो त मां आइन जो मुहाफ़िज़ थी रहंदुसि, मां पंहिंजे राज जी रैयत ऐं आवाम जे लाइ भलाई सोचींदुसि, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे मथां क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾींदुसि, पंहिंजा केस माफ़ कराईंदा, पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिल कंदा, ग़रीबनि खे घाणे में पीड़ण जे लाइ छॾे ॾिनो अथनि। हिन वक़्तु जेका महांगाई आहे, गुरबत, मिसकीननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, छा इन्हनि हुकुमराननि खे अल्लाह वटि हिसाब कोन थींदो? साईं फरमाइनि था इन कूड़े बादशाह ॾे रब निहारींदो न, इन सां ॻाल्हाईंदो न, इन खे पाक न कंदो, इन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। ऐं टियों व आइलुम मुस्तकबिर, अयालदार माण्हू पर वॾाई करण वारो, गुरूर करण वारो। अल्लाह खे गुरूर न वणंदो आहे। चओ अल्लाह खे नाज़ न वणंदो आहे, अल्लाह खे न्याज़ वणंदो आहे। अल्लाह खे वॾाई न वणंदी आहे, अल्लाह खे हेठां ई वणंदी आहे। चओ वॾाई छा वणंदी आहे? हेठां ई, निवड़त, न्याज़मंदी। साईं फरमाइनि था इहे टे बदबख्त हूंदा जेके अल्लाह जे सख़्त दर्दनाक अज़ाब में गिरफ़्तार हूंदा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी रिवायत आंदी आ, हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे नहनु मुजतमिऊन व खरज अलैना रसूलुल्लाह। हजरत जाबिर तो चए असां पाण में साहबी गॾु वेठा हुजूं, मुजतमिऊन टोली कयूं या गॾु वेठा हुजूं,
ओच तो दिलबर मुहम्मद आयो, ओच तो मदीने वारो साईं आयो। जने असांजी नज़र मुस्तफ़ा जे मुखड़े ते पई त असां जे ला ईद थी वई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज अकबरी तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई। तेरा उच्चा है नावा ते ना कोई परछावा, तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई, तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी, साडा हज अकबरी अल्लाह करे। शेर पढ़ने वाला अल्लाह करे तोखे मुखे भी या दीदार या ज़ियारत नसीब खपे खपे। अज अखियूं छॾियो छिंभण यार जो दीदार क्या, अज अखियूं छॾियो छिंभण यार जो दीदार क्या, ओ सरदार जो दीदार क्या, अज अखियूं छॾियो छिंभण। अज अखियूं छॾियो छिंभण यार जो दीदार क्या, अज अखियूं छॾियो छिंभण। सल्लल्लाहु अलैहि या असां भी चवनि था जेॾीमहिल हुज़ूर मजलिस में ईंदा हा त ऊंदायूं उजालन में बदिलजी वेंदियूं हुयूं। जे मजलिस में हुज़ूर अचन बत्ती बिजली ॿारण जी ज़रूरत न पवंदी हुई, मुस्तफ़ा जे गलन जी रोशनी में ऊंदा घर रोशन थी वेंदा, दर दीवारूं चिमकी पवंदियूं हुयूं जेॾीमहिल मुस्तफ़ा जो मुखड़ो ज़ाहिर थींदो। सरकार जे मुखड़े जी रोशनी में, सरकार जे पाक चेहरे जी रोशनी में दरो दीवार रोशन थी वेंदा हुया। असहाबन जा ओलड़ा पाछूला दीवारुन ते नजर ईंदा, एडो मुस्तफ़ा जे चेहरे में नूर हुयो। सुभान अल्लाह। रब शल उन्हें मुखड़े जो असां के भी दीदार नसीब करे। ओ इथा में मुठड़ी नित जान बलब ओ त खुश वसदा विच मुल्क अरब इथा में मुठड़ी ओ तोड़े धिकड़े थोड़े खांदड़िया तेरे नाम ते मुफ्त विकांदड़िया तेरे बांदियां दी मैं बांदड़िया तेरे दर दे कुत्तियां नाल अदब इथा में मुठड़ी नित जान बलब
ओ तां खुश वसदा विच मुल्क अरब इथमें मुठड़ी सुभान अल्लाह जन ज़ाहिरी दीदार कयो उहे असहाबी थी विया दोज़ख उन्हनि तां जन्नत उन्हनि जे लाइ लाज़िम थी वई पर जन के ख्वाब में मुस्तफ़ा जो दीदार थे उन्हें जो नालो वलियन जी जमायत में लिखजी वञे जेके ख्वाब में जानब जो जमाल नजर अची वञे जेके ख्वाब में मुस्तफ़ा जे मुखड़े जी ज़ियारत एक झलक नसीब थी वञे उन्हें जो नालो बि अल्लाह जे दोस्तन जी कतार में लिखजी वेंदो क्यों दीद लगाई थी क्यों आँख मिलाई थी अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना बस इतना करम कर दे ए चश्मे करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना जब जान लबों पर हो जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना दिल में तुझे रख लूं दिल में तुझे रख लूं बस इतना कर्म कर दे बस इतना कर्म कर दे चश्मे करीमाना जब जाने लबों पर हो तुम सामने आ जाना जब जाने दिल में तुझे रख लूं दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना असा भी चवनि था त न मुजतमियून असां गॾु बीठल हुयासीं वेठल हुयासीं ओ तो मदीने वारो साईं आयो जॾहिं मुस्तफ़ा जे मुखड़े ते नज़र पई दिलियूं ठरी पियूं अखियूं राहत वारियूं थी वियूं खुदा जाने उन्हें अखियुनि तां दोज़ख जी बाहि हराम उन वजूद तां जहन्नम जी बाहि माफ़ जंहिं मुस्तफ़ा जे मुखड़े जो
दीदार कयो चेदो जेनी मल असा महबूबन करीमन जे चौधारी फिरी बीठा सी महबूबन करीमन जी ज़ियारत प्या कयूं दिलियूं ठरन पियूं ओच तो दिल पर नबी जा चप मुबारक चुरिया कुछ बयान फरमायूं असा जूं दिलियूं असा जा कन मुतवज्जे थिया त साईं जन छा था फरमाइन हबीबन फरमायो त बुधो बुधो ए मुंजा असहाबियो ए मुझे ज़ियारत करे खुशूं करण वारो मुझी गाल बुधो व इयाकुम व उकूकुल वालिदैन ए मुझे मोहब्बत वारो ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मूसा इश्क रखण वारो मुझी गाल बुधो मुझो हुक्म मञो पंहिंजे अबे अमड़ जी बेफरमानी न कजो पीउ मां जी नाफरमानी खां बचजो पंहिंजे अबे अमड़ जी दिल न रंजाइजो फ़इन रीहल जन्नत यूजद मिन मसीरत अल्फ आमिन वल्लाहि ला यजदुहा आक साईं फरमायो त जन्नत जी खुशबू 1000 साल जे पंध ते महसूस थींदी 1000 साल परे मानू जन्नत खां हूंदो न बेश्त जी खुशबू महसूस कंदो पर जेको अल्लाह जो कसम खणी तो चवा त जेको मानू अबे अमड़ जी दिल रंजाए थो वो जन्नत में वींदो त न पर जन्नत जी खुशबू बि उन्हें के नसीब न थी सघंदी पुट समझो मदीने वाले साईं जो फरमान समझो साईं फरमाइन था अबे अमड़ जी नाफरमानी न कयो पीउ मां जी दिल रंजाइण वारो उन्हें के जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी ॿियो वला काते और रहमिन मिटियूं टोड़ण वारो कता रहमी करण वारो बिरादरियूं छिनण वारो भाव खां भेण खां चाचो मामो सौट मासात बिरादरियूं टोड़े माटियूं छिने इन माण्हू खे बि जन्नत जी खुशबू नसीब न थींदी पहिरियों पीउ मां जो नाफरमान ॿियो बिरादरी छिनण वारो माटी टोड़न वारो वला शैखुन ज़ान ऐं कुराड़प में ज़िना करण वारो पीरीअ में बेहयाई करण वारो इनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी जन्नत में वींदो त न पर जन्नत जी जेका 1000 साल परे खां जन्नत जी खुशबू ईंदी पर इन ज़ानीअ खे जन्नत जी सुरहान बि नसीब में न हूंदी वला जारुन इज़ारहु खुयला इन्नमल किब्रियाउ लिल्लाहि रब्बिल आलमीन जेको तकब्बर सां पंहिंजी गोद या कांच खे भेडियुनि खां हेठि लड़काए हले थो गुरूर ऐं आकड़ सां पंधु करे थो इन माण्हू खे बि जन्नत जी सुरहान नसीब न थी सघे छो त वॾाई अल्लाह खे सूहे थी वॾाई अल्लाह रब्बुल आलमीन खे सूहे थी जेको पंहिंजी गोद खे लड़काए कांच खे भेडियुनि खां हेठि लड़काए गुरूर सां बाह लोॾे आकड़ सां हले थो इनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघे वरी ॿुधो पहिरियों माण्हू जेको ज़िनाकार आहे उनखे जन्नत जी खुशबू नसीब न थींदी ॿियो माइटुनि टोड़न वारो इनखे जन्नत जी खुशबू न थी सघंदी टियों कुराड़प में ज़िना करण वारो इनखे जन्नत जी खुशबू नसीब न थी सघंदी चौथों पंहिंजी गोद खे कांच खे भेडियुनि खां हेठि लड़काए तकबर सां वॾाई सां हलण वारे खे जन्नत जी खुशबू नसीब न थी ये 4 बदबख्त माण्हू आहिनि अल्लाह ताला असां सभिनी खे इन्हनि चइनि तबक़नि खां बचाए
सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अमड़ियूं भेनरूं बि ॿुधनि, मुझो मायरूं ॿुधनि, मदीने वारे साईं फरमायो लम्मा उरिज बी, जॾहिं मूंखे मेराज करायो वियो, मरर्त बिरिजालिन तुकरद जुलूदुहुम बिमकारीद मिन नार, हिकड़ा माण्हू मूं ॾिठा जन जे बदननि खे दोज़ख जे बाहि जे केंचुनि सां कपे छिले लाथो पियो वियो। जिस्म जूं खलूं दोज़ख जे बाहि जे केंचुनि सां कटे कोरे लाथियूं पेवियूं। मूं पुछो मन हाउला या जिब्रील, जिब्रील ये केर माण्हू आहिनि? या रसूल अल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जेके धारियुनि औरतुनि जे लाइ पाण खे सिंगारे वेंदा हुया। धारियुनि औरतुनि खे पाण वणाइण जे लाइ सुठा कपड़ा लिबास सिंगार करे, परायण औरतुनि खे ख़ुशि करण जे लाइ, या उहे औरतूं जेके धारियनि मर्दनि खे ख़ुशि करण जे लाइ ज़ेब ज़ीनत हार सिंगार करे घरनि खां निकिरंदियूं त धारियनि मर्दनि खे वणा, धारियनि मर्दनि खे पाण वणाइण जे लाइ जेके औरतूं हार सिंगार करे निकिरनि, साईं फरमाए त उन्हनि जे बदननि जे खलुनि खे दोज़ख जी बाहि जे केंचुनि सां कतरे उबतो करे लाथो। साईं फरमायो सुम मररतो बिजुबिन मुनतिन रीह, हिकिड़े खूह खां गुज़र थियो, खूह खां मुंहिंजो गुज़र थियो जेको बदबू सां भरियल हुयो। बदबू उन मज़ा एॾी त नाम पसंदीदा बदबू निकिरे पई, धप निकिरे पई जो माण्हू जे बर्दाश्त खां मथे। फसमैतु फीहि अस्वातन शदीदतन, ऐं उन खूह मज़ा मूंखे तमामु रड़ियूं दाहूं फिका फरियाद ॿुधण में आयो। बदबूए उन मां अंदरां रड़ियूं ऐं दाहूं मूंखे ॿुधण में आयूं। फकुल्त मन हाउला या जिब्रील, मूं चयो जिब्रील ही केर माण्हू आहिनि इन खूह में सड़न पिया, रड़ियूं दाहूं पिया कनि। काल निसाउन कुन यतज़य्यन लिज़ीनते व यफ़अलन मा ला यहिल्लु लहुन। या रसूल अल्लाह, इन खूह में उहे औरतूं आहिनि जेकी हार सिंगार करे धारियुनि मर्दनि वटि वेंदियूं हुयूं ऐं अहिड़ा कम कंदियूं जेके हलाल न हुया, जाइज़ न हुया, हराम कमनि जे लाइ घरनि खां ॿाहिरि निकिरंदियूं ज़ेब ज़ीनत करे। या रसूल अल्लाह, उहे मर्द उहे औरतूं आहिनि जिन खे इन अज़ाब में गिरफ़्तार कयो। मुसलमानो, ज़िना बुरो फेल आहे, ज़िना खां बचो। पर जेका ज़िना जा दवाई आहिनि, पराई औरत खे ॾिसण इतो शुरूआत थींदी आहे। न ॾिसंदो सही न वरी को गुनाह जो ख़्याल पैदा थींदो। सम्झो था? बदनिगाही जेका आहे न पराई औरत खे ॾिसण, इहो ज़िना जो मुंड इतो पैदा थींदो आहे। इन जे करे पंहिंजे अखियुनि खे बुरी नज़र खां बचायो। जिते ज़िना जो इम्कान हुजे, गुनाह जो इम्कान हुजे, उहो पासो छॾे ॾियो जी। जिते फितने जो अंदेशो हुजे, वो पासो छॾे ॾियो। अॼु मूंसां अहद कयो त तव्हां
इन बुराई का पाण के बचाईंदो। पराई औरत सां बेहयाई करण हराम आ, तीअं अमृत लसे छोकरे के निहारण भी हराम आ। शहवती नज़र सां लसे छोकरे के, छो तो इहो भी बुनियाद है गुनाह जो। इन मिनल अमृत लम्अतुम मिनल हूर, हबीबन करीमन फरमाता लसे छोकरे जे चेहरे में हूर जे हुस्न जी झलक हुंदी आ। इन जे करे लसे छोकरे के ॾिसण भी हराम करार ॾिनो वियो आहे। बदनिगाही का पाण के बचायो, बदकिरदारी का, बेहयाई का, बदअमाली का पाण के बचायो। जेकॾहिं तव्हां इन बुराई का पाण के बचायो तव्हांजे लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी आहे। मुंहिंजा दोस्तो, जेको अहिड़े क़िस्म जो बुरो फेल करे थो अल्लाह वटि ॾोहारी आहे, उनजी सज़ा अल्लाह वटि आहे। पर हिकिड़े जे करे ॿियनि खे मलामत न कबी। ला तज़िरु वाज़िरतन विज़्र उख़रा, गुनाह हिकिड़ो करे वरी ॿियनि सभिनी खे मलामत करे त फलाणो बेड़ो, ईअं ई करणु ठीकु न आहे। जंहिं गुनाह कयो आहे उहो ई पंहिंजे गुनाह जो ज़िम्मेदार, उनखे भोगणो पवंदो। दुनिया में भी आखिरत में भी उनके अल्लाह वटो सज़ा मिलंदी। मुझा दोस्तों, तव्हां फ़कीर आयो, तव्हां अहले ज़िक्र आयो, तव्हां निस्बत वारा आयो, तव्हां अहद कयो त इंशा अल्लाह ताला ते बुरी नज़र खां बचाइबो, पाण गुनाहनि खां पाण खे बचाइबो। ऐं गुनाहनि खां बचण जे लाइ दिल ज़ाकिर खपे, ज़ाकिर दिल। जॾहिं दिल में अल्लाह जो ज़िक्र कंदो न, गुनाह खां नफ़रत पैदा थींदी, गुनाह जे पासे तव्हांजी विख न वधी सघंदी। जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदो, अल्लाह 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 मुंहिंजा दोस्तों, दिल गुनाह ॾे छिकींदी आहे, बुराई ॾे दिल माइल थींदी आहे। पर जंहिं दिल में अल्लाह जो ज़िक्र हुजे न, उहा दिल कॾहिं बि गुनाह ॾे न वठी वेंदी। मदीने वारे साईं फरमायो त अला इन फिल जसद लमुदगा, जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, जेकॾहिं उहो गोश्त जो टुकड़ो सुधरी वियो त सॼो बदन सुधरी वेंदो। जे गोश्त जो टुकड़ो बिगड़ी वियो त सॼो बदन बिगड़ी वेंदो। अला वहियल क़ल्ब, ख़बरदार या दिल आहे। दिल सुधरी वई जिस्म सुधरी वेंदो, दिल बिगड़ी वई जिस्म बिगड़ी वेंदो। इन दिल खे सुधारण जो ज़रियो अल्लाह जो ज़िक्र। माशाअल्लाह तव्हांखे कल्बी ज़िक्र मिलियल आहे। जेके नवां आहियो उहे ॿुधो। हिन खॿे पासे ते हिन जाइ ते दिल आहे, खॿे पासे ते दिल आहे। इन दिल में इहो ख़्यालु रखो त दिल मुंहिंजी चई रही आहे अल्लाह 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 अल्लाह। ज़बान ख़ामोश रहे, घाटो बि न लोॾबो, सिर्फ़ु ईअं मूं ॾे ॾिसो। ये समझो दिल मुझे पखी वांगुरु अंदरों पुकारे रही है अल्लाह 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 अल्लाह। इन्हें ख्याल रखण सां दिल जिंदा थी पवंदो, दिल में अल्लाह जो खौफ पैदा थींदो, दिल में मदीने वारे साईं जो इश्क पैदा थींदो। या दिल सुधरी पवंदी, तव्हांखे गुनाह जे पासे दिल वञण न ॾींदी। हींअर जो हिते मजलिस में आया आहियो, केरु तव्हांखे वठी आयो आहे? दिल। इन मजलिस में तव्हांखे दिल वठी आई आहे, दिल तव्हांखे विहारियूं वेठी आहे। दिल कननि खे चयो आहे त ॿुधो, दिल अखियुनि खे चयो आहे त फ़क़ीर खे ॾिसो। दिल बादशाह हुआ, दिल खे सुधारींदो अथव अल्लाह जो ज़िक्र। ॻाल्हि सम्झो था? इहो ज़िक्र अल्लाह जो कसरत सां कयो, पंहिंजे दिल खे ज़ाकिर बणायो। इंशा अल्लाह ताला अल्लाह राज़ी थींदो, रब हर गुनाह का महफूज रखंदो, सोने नबी जे दर जी ग़ुलामी में जियारींदो, साईं जे ग़ुलामी वारो शल मौत नसीब फरमाईंदो। ऐं
ही किताब आहिनि खाधे पीते जा आदाब ऐं अहकाम। खाए खाए त हर को थो, पर कीअं खाइजे, सुन्नत तरीक़ो छा आहे, पीजे कीअं पीजे। ॿियो किताब आहे कर्ज़ जा अहकाम, अक़साम ऐं अहकाम। हिन में हिकिड़ी अहिड़ी दुआ लिखी अथमि, तव्हां ते जबलनि जेॾा कर्ज़ हूंदा न, उहा दुआ पढ़ो, अलाह कंदो कर्ज़ लही वेंदा। कर्ज़ लाहिण जे लाइ क़ीमती नुस्ख़ा हिन किताब में लिखियल आहिनि, ऐं दुनिया आख़िरत जे भलाई जा नुस्ख़ा हिन किताब में जमो कयल आहिनि। ये किताब वठो, पढ़ो ऐं ॿियनि ताईं बि पहुचायो। अलाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़। अयास फ़क़ीर जो चाचो गुज़ारे वियो आहे, उन जे लाइ सूरह फातिहा पढ़ो, उन जे लाइ दुआ कयो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। करीम रब तूं करम कर, इन सारे मजमे जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब। बुरायुनि खां बचा, बेफ़रमानियुनि खां बचा, सुहिणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां महफ़ूज़ फरमा। करीम रब दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा, आख़िरत जे अज़ाबुनि खां बचा, बुरे मौत खां बचा। या अल्लाह कुशादी रोज़ी अता कर। इन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं निछावर फरमा। करीम रब जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। या अरहमर राहिमीन, या अकरमल अकरमीन, या ज़ल जूद वल करम, या हन्नान या मन्नान, या सुल्तान या सुब्हान, या रब्बुना अर्रहमानुल मुस्तआन अलैका तुकलान। इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना नस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन। वसल्लल्लाहुम्मा अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि।